त वलीअ खे जाचो त वलीअ में ही निशानियूं आहिनि। मिसाल तौर अवां जे खैरपुर में को माण्हू चवे अदामा फलाणी एमपीए जो एमएनए जो सरदार जो सदर जो वजीर जो माण्हू आहे, पर सदर ऐं वजीर आज़म मुनकिर हुजनि, माना न मञींदड़ हुजनि त बाबा इहो त असांजो माण्हू आहे ई कोन। तंहिंजो मतिलबु आहे त जेको माण्हू इहा दावा थो करे उहो कूड़ो आहे। विलायत जी दावा हाणे माफ़ करे सघंदो, मां चवां बाबा मूंखे माशाअल्लाह भलो जुबो पातल आहे, भला कपिड़ा आहिनि, मां वली आहियां, दावा करण सां के शइ जो इस्बात कोन थींदो आहे। जेकॾहिं माण्हू का दावा करे त हुनजे इस्बात लाइ दलील जी ज़रूरत हूंदी आहे। अल्लाह से फरमायो हाणे तव्हांखे वलीयत जूं निशानियूं मां ॾिसांव थो, अवी ॾिसो त इहे निशानियूं अथनि, ए वसफ़ूं अथनि, ए अलामतूं अथनि, ए अंदाज़ अथनि, ए तरीक़ा अथनि त हे मुंहिंजा वली आहिनि। पर इते लफ़्ज़ छा आयो? अल्लाह से फरमायो व इबादुर रहमानिल लज़ीन यमशून अलल अर्दि हौना। रहमान जा बाना अल्लाह जा नाला त घणा पर मशहूर अथव 99। उन्हनि 99 नालनि में रहीम बा, कादिर बा, खालिक बा, पर हिते वरी अल्लाह जो न रहमान जा। इन में बलागत जे लिहाज सां अगराज़े बलागी कहिड़ो भला क्या नाला उहे अल्लाह से चवे हा पंहिंजा, पर रहमान जो नालो रहीम जो बि न। रहमान ऐं रहीम ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। रहमान बि माना रहम कंदड़, रहीम माना रहम कंदड़, पर रहमान में रहीम खां वधीक मुबालगो आहे, माना घणो रहम कंदड़। थोरो सम्झो, अल्लाह जॾहिं पंहिंजे वलीअनि जूं निशानियूं बयान कयूं, चवे हा व इबादुल्लाहि, तब चई सघे पियो न, थदड़ी पई त आवाज़ निकिरी वई कोन। अल्लाह चवे हा व इबादुल क़ादिरी, चई सघे पियो। अल्लाह चवे हा व इबादुल खालिकी, चई सघे पियो, पर चीन न व इबादुर रहमान अल्लज़ीन यमशून अलल अर्दि हौना। रहमान जा बाना छो त अॻियां छा आहे? अल्लज़ीन यमशून अलल अर्दि हौना, जेके ज़मीन ते नरमी सां हलंदा आहिनि। हाणे रहमान छो चई? ॿुधजो, रहमान वरतल आहे रहमत मां। रहमत जी माना आहे हिकिड़ी रिक़तुल क़ल्ब, दिल जी नरमी। अल्लाह जॾहिं उन माण्हुनि जूं नरमीअ वारियूं वस्तूं बयान कयूं त पंहिंजी सिफ़त ते उहा नरमीअ वारी आंदई। फरमाई जे मुंहिंजे वलीअनि खे जाचण था चाहियो, कीअं ख़बर पए त वली आहे? उन वलीअ में पहिरीं पहिरीं निशानी आहे ज़मीन ते आराम आराम सां हलंदो, वॾाई न, तकब्बुर न, हठ न। मदीने जे साईं जी हदीस आहे, सही मुस्लिम में हदीसूं वणन मथियूं आहिनि न।
पर हदीस अफद जे उन जे जुबान वाजे जे दिल में मुस्तफा जो इश्क आ थोड़ो कुछ भी से यूनी तो इसी को सफा ये सुक्ते बनाला आई है बेइश्क़ नबी जो भी पढ़ाते हैं बुखारी बुखारी पढ़ाए पर इश्क को नहीं तो जरूर चुकूं कर दो बेइश्क़ नबी जो भी पढ़ाते हैं बुखारी उनको बुखारी नहीं आता बुखार आता है पढ़ाई सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सही मुस्लिम में रिवायत मदीने जा साइदा फरमान रुब अशअफ अगबर मदफूइन बिल बाबी लौ अक़सम अलल्लाहि लअबरहु घना मालूम वार टिडियल्ले जब वलीर की निशानी जाहिर में लिबास देना है रुब अशअफ अगबर मदफूइन बिल बाबी वार टिडियल जिस्मते गुबार दर्रता तरियावीदा पर ऐतरो तरुण जो शान मकामा जो जड कसम खड़ी काबाल अल्लाह के पूरे करना चाहता अल्लाह जो कसम मोटाई दो कौन उन दरवेशर की रब गाल मनीरे कारी दुआ है बड़ाई बुरी शिया है सही ताज मोहम्मद शाहबाज रसूल सदी जिंदगी ने चुरस नजर आए क्या बड़ाई तकब्बर अज़ाज़ील राख्वार करत बज़ंतान लानत गिरफ्तार कर शैतान की तरे बार कड़ी चली तकब्बर बुरी शिया हजरत इमाम शाफी रहमतुल्लाह अलैहि बड़े आलिम असा अहले सुन्नत जा बड़ा मुज्तहिद है इमाम अबू हनीफा आई प्यो नंबर हजरत इमाम मालिक प्यो नंबर हजरत इमाम शाफी वडो आलिम मुत्तकी परहेजगार तकवा जो साहिब इनके बारे में साजी सुन जी सुन हजरत पिताई सही रहमतुल्लाह अलैहि तो फरमाए तो सारी रात सुभान जागी जर याद कयो तंजे अब्दुल लतीफ चे मिकी लधो मान कोड़े कन सलाम आगे अजो तंजे असी सारी रात फिल्म सारी रात गाना सारी रात धुन सारी रात ज्वा सारी रात गिला सारी रात बरात में वली में बनाए तो सारी रात सुभान सो तो कर साहिब साहब सारी रात सुभान सो तो कर साहिब साहब फला सारी रात सुभान सो तो कर साहिब साहब भरे बेड़ियों हल्या चूप जवान पानी पहलवान लाजिम लगे वया
हमरा जो 80 तकरीबन रातूं घड़ियों 80 रातूं इमाम शाफई सां गॾु रहियो रात जो बि गॾु ॾींहं जो बि गॾु 80 रातुनि में निहारियो इमाम शाफई पंहिंजी रात खे 3 हिस्सनि में विरहाईंदो हो हिकिड़े सुलस में सुलस चइबो आहे 3 हिस्से खे हिकिड़े सुलस में हदीस लिखंदो हो हिकिड़े सुलस में हदीस ऐं हिकिड़े सुलस में सुलस माना हिसो भला हिकिड़ी शइ जा 3 हिसा कयो ये टेबल आता 3 हिसा कयो हिकिड़ो हिसो हिनखे अरबी में चइबो सुलस सुलस हिकिड़े में हदीस लिखे बे में इबादत कंदो हो 3 सुलस में आराम या अय्युहल मुज़म्मिलू कुमिल लैल इल्ला कलीला थोरो टाइम निंड खे बि ॾींदा 80 रातियूं गॾु रहियूं इन आलम जहिड़ो मुत्तक़ी माण्हू मूं न ॾिठो बेटा फरमाए तो भली ॼायूं माउरूं सदियूं सालिहन मशर जे मैदान में तनी दाज मिलन बाकी ॿियनि वीचारनि ओ जागा अजाया कया इमाम शाफी हिकिड़े दफ़े फरमायो मूं दिल में सोचियो मां आलिम आहियां वॾाई जी मज़मत थो ॿुधायांव दिल में सोची आलिम आहियां मां मग़रिब नमाज़ वञी पढ़ायमि अलहम्दु पढ़णु विसरी वियो मां घर आयुसि हेॾो वॾो इमाम माण्हू छा चवंदा अलहम्दु विसरी वियुसि वरी इशा नमाज़ अचे पढ़ायमि अलहम्दु पढ़णु विसरी वियो रात जो टाइम अखियुनि में रुॻाणी पाए पाद गिचीअ में अंगण जे बि अचनि दर इहो थी मूं मौलवी उबैदुल्लाह जी गलती कॾहिं न सॼी ज़िंदगी न बख़्शी के पीर खे तावड़ी दे तावड़ी वई वक़्त वरती वियो तूं असांजी गुस्ताखी कई दरवाज़ो ख़ुदा जो फरमाए तू पाए पाद गिचीअ में अंगण जे बि अचनि अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढकजनि तोड़े लख हुजनि तब माफ़ियूं ॾिजनि मेंदरा साईं जो का अलहम्दु पढ़णु विसरी वियो मग़रिब में न आयो इशा में न आयो अखियुनि में ज़ारो कतार पाइया रोआ वेठो रात जो टाइम ख्वाब में निहारिया हिकिड़ी कौरत कायम लगी पई आहे और कौरत में ऐलान थियो इमाम शाफी खे वठी अचो केस अथसि केस छा जो केस गुस्ताखी जो केड़ी गुस्ताखी कई थसे अल्लाह जी महबूब जा गुलामो आवाज आयो आलिम त मार पाया ही पान के आलिम तो समझे इन जो नालो इल्म वारन के लिस्ट मां कढी छडियो अंदर कोर्ट में हाफ में उल्टो अंदर बैठी विया मुखे चीफ जस्टिस साहब वेठो और मुखे
जो वक्त जो गुस्ताखी में नालो तुम पर के आलम तो सुनी तो के हाने इल्म जी रिश्ते में फारिश पाके अखिल में लुकाया गुलामी मुखा न खसो जो तो मुस्तफा जी गुलामी का आवाज़ ताज जो मुझे मिल गई गए तो आलम की शाही आवाज दिस तो गुलामों में मेरा ही नाम रहा है मुखे जो जितना जवान साहब हो चंदो बादशाही मिली आवाज इधर है ता जमानो कर इधर एकड़ी कार में एकड़ो शागिर्द एकड़ो ड्राइवर बादशाही दी आवाज ता सब पुलिस हो जे या किधर है मानो जन्म मानो के तिक्का जन परे परे ये किधर है मां जो बराबर यहाँ जे लाए मना प्रोटोकॉल क्या से प्रोटोकॉल मां जो आए ये किथे मां जो मजा तब है सरकार महशर में कहते अरे वो देखो हमारा गुलाम आ रहा है अतमत करें जो सुभान अल्लाह हबीबे खुदा की गुलामी में प्यार है जरा तुम गुलामी में आकर तो देखो साईं ताज मोहम्मद शाह मज़ार में बच्चों तो होंदो है हबीबे खुदा की गुलामी में क्या है जरा तुम गुलामी में आकर तो देखो गुलामी है बादशाही से बेहतर इधर आओ कर दर झुका कर तो देखो गुलामी मुस्तफा जी का आवाज इमाम शाफी के अखिल में लुढ़काया माफी मिले खैर को ना दर्शावा रहो आवाज आयो माफी का ने हिकड़ी पे चच्चे ही जज दुनिया वाला ही जज रूहानी जज अल्लाह जा वली है उन कयो माफी दियोस दीन जी खिदमत कई दस मानम के हदीस से कारी दस कुरान पढ़ायो दस माफी मिले से उन चोची का माफी दियोस था पर इमाम शाफई के जुर्मानो अदा करनो पवंदो जुर्मानो दे केड़ो जुर्मानो दे केड़ो दे जुर्मानो यो सुबह जो टाइम थे बाहर बनी जे मानो जा कपड़ा फाटल जिस्म मां थप अचे उन जे हथ खे चुमी दे मां हदीस जे सामू पड़ी रुब अशअस अखबर मदफूइन बिल बाबे मदीने जा साईदा फरमाया खरा मानू बारक गल जिस्म ते मिट्टी नेक साले मानू एतरा त अल्लाह के प्यारा जो जी रब के चवंदा ये रब कदुआ इमाम शाफी के तरा माफी मिलदी जने बाहर निकरे माढ़ ने बनी जे माहू जा बुरा हाल हुजन उन जे हथ के चुमी दे चुमी जण हिन जो कम माफी जण अल्लाह जी जात जो कम आहे सुबह जो टाइम थियो साईं बाहर न तो बाहर जो निकले बड़ी जमात हिकड़े माण्हूअ ते नज़र पिस कपड़ा पुराना वार वॾा जिस्म मां बदबू पई अचे इमाम साहब ने बनाने हुकुम थियो हथ ते चुमास ए दी विस बसा के हकी थप्पा थप्पा जो आई दिल में जो थप्पा वाले मानो जो मात जो अरे दिल में सोचो
उन माण्हू मूंखे चयो ओ शाह भाई केस जी माफ़ी खपई या न माफ़ी तो चाहिए त हथ चुम इन्हनि जे बारे में मदीने जा साईं था फरमाइनि वली अल्लाह वारा वॾाई न हथ न तकब्बुर न गुरूर न अल्लाह जे वलियनि जी या निशानी आहे जॾहिं ज़मीन ते हलंदा वॾाई सां न आराम ऐं सुकून सां हली पंहिंजे रब जे दरबार में आजिज़ी कंदा आहिनि आलमन में ये वस्तु आहिनि खास करे असांजे सिंध जी आलमन में वॾाई हठ न असांजे साईं सैयद मोहम्मद शुटर शाह बादशाह जो उस्ताद साईं सैयद अमीर मोहम्मद शाह अमीनानी वारा सैयद पे आलिम पे पर 25 मट हूंदा तालिबन इल्मन जे लाइ पाण मथे ते भरे रखंदा हा सुबह जो टेम थियो शागिर्दनि जो मट केर भरे वियो आहे अचे ॾियारी त मट भया पिया हिकिड़े शागिर्द जो राति ॾिसंदासीं राति जो टेम थियो निहारनि त साईं सैयद अमीर मोहम्मद शाह रहमतुल्लाह अलैह पाण मथे ते मट खणी तालिबन जी ख़िदमत पियो करे इहे आलिम रब्बानी इहे खुदा जे दीन जा ख़िदमतकार जब तडन ते वेही ज़मीनुनि ते वेही वणनि जे हेठां वेही जंगलनि में वेही मंगर बनाया है पुरवारो तव्हांजा भाग जो सैयद पे आलिम पे मुदर्रिस पे मुफ्ती पे इन्हनि सॼी ज़िंदगी रियाकारी में न वॾाई में न हथ में न तकब्बुर में न अल्लाह ही अल्लाह जे हबीब जे दीन जे खिदमत में जिंदगी गुजारी आ जे चाही तो मिले जन्नत खुदा की खिदमत कर पढ़ायो मदीने में लोड़ा जा पढ़ायो जे चाही तो मिले जन्नत खुदा की खिदमत कर खुरी जे रब सदी रहमत खुदा कर भलाई में हिसाब आगे भला जी गुलामी में भी तो मेहरबानी कीजिए बधाई भलाई में हिसाब आगे भला जी गुलामी में मिले तो फैसले फरहत अथड़ी जो खुदा कर आलिम वली केर वली बड़ा आलिम चंदा इमाम अबू हनीफा उन चयो त आलिम वली अल्लाह त केर वली कोने मुझा महबूब दा फरमाइन इन्नल उलमा वरसतुल अंबिया व इन्नल अंबिया लम युवरिसु दीनार वला दिरहम वलाकिन वरसुल इल्म औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आलिम नबियन जा वारिस नबियन वरसे में माल न मिल्कत न ज़मीन न जायदाद न दिरहम न दीनार न बाग न काशे वरसे में कौन शरिया आलिम नबियन जा वारिस अरे आलम निहार ना चाहिए इमाम अहमद बिन हंबल वक्त जे बादशाह सा डिक्टेटर सा टक्कर है बादशाह जो अहमद बिन हंबल जान भी हली ये तो जान वनी परवाह करने का राजी थे तो अल्लाह राजी थे तो मदीने जो शहंशाह राजी थे बादशाह जो अनुस कोड़ा मैदान में प्यारे कुरान असा तहां दा तकलीफ
किया दीन जिला पक्की पकाई मानी मिली पर बेकदरी कैसे नमाज छड़े नहीं अल्लाह जो जिक्र भी हो तो ने दम चरते जोरा पुराने दौर में हाजी गुलाम नबी में इज़त दहरियो कयो आजा चो टुकर जू निशानियो दिसन में अचन जू अगी छोकराने नियायूं नचन जू न्याणी नचे मुसवरी शबर बटे आजू वाली डुकर जू निशान दिसन में अचल जू अगे छोकराने नियायूं नचन अती भेर तो यो सोसका मर्दर में नची पर ठाई तेर मरान जो निकाहू गजल जू अगे सोसराने नियायूं नचन अहमद बिन हंबल 70 साल जो बुढ़वा 70 साल जे बुढ़े के जो कते बिहारे जिस्मना कमीस लाथम कोड़ा प्यार मानू जमान आलम चाकरो आलम जी खिदमत त निहार जिस्म ते कोड़ा प्यार एकड़ो कोड़ो अटीवन मसले दा बियो अटीवन मसले दा ट्रो अटीवन मसले दा चौथी अटीवन मसले दा जे तो ना कदू शरीयत मुजी ना शरीयत मदीने जे ताजदार जिया फैसलो कौन बनाए फैसलो महबूब मदीने जे साईं जोआ जान दीदी हली जे तो हिकड़ो सुर हबीब खे दींदे लजम मरा इमाम अहमद रज़ा खान फाजिल प्रेम है करूं तेरे नाम पे जाफेदा न बस एक जा तो जहां पिता अरे साईं ताज मोहम्मद शाह जे मदरसे में चो ओ मुझे महबूब हिकड़ो जान छा बई जान तो ता भोरी करूं तेरे नाम पे जाफेदा न बस एक जा तो जहां पिता कर जी अरे जी क्या वो जी जहां से भरा करूं क्या करोड़ों जहां नहीं अरे आज कभी नहीं बोली एकरा शायर सामरू एकड़ो दफो बुधो वरी चलो से मटाला बी का बुधा पर क्या आशिक है करोड़ तेरा बुधो दिल चंदी से मरी बुधा जे तो वो जो न थे तो कुछ न था अरे वो जो न हो तो कुछ न हो पर परवार जान है वो जान की कर जान है वो जान है कोड़ा प्यार एकड़ो बियो ट्यो छट मसले है छट मरीने में एकड़ो सुर हबीब खे दींदे लजमा वो जम सरखा यो जो को लफ्ज़ आवता इश्क जी जे चाशनी चकी हुंदी जे जलवाई दीदार के हुंदा जे पीर मेरी शाह रहमतुल्लाह अलैह जे पियो इस सूरत मैं जान आखा सैयद आइब सैयद सुना ओ सैयद थला गोरड़ी वाले दीदार जो थे सुने जे पियो इस सूरत मैं जान आखा इस सूरत मैं जाना हाँ सही तुझी जान जाना ती जाने ओ खैर पुरवारो सच आखा ते रब दी शान आखा
छड़ी ते खुदा जो सच आका ते रब दी शान जिस शान तू शान सब कड़ियां सुभान अल्लाह मा अजमल मा अकमल मा ए फेल ताजुब जासी गान जरे ताज सो माशाअल्लाह सही साईं ताज मोहम्मद साजू दसो वाह सही वाह जो दसो दियो वाह जा खतीबा वाह जी तकरीर थी वाह जा लाउडा वाह जो शमन हो वाह जी स्टेज हुई वाह जा सैयदा अरबी में जरे फेल ताजुब था वो तमा शुरू में अरबी मां बमाना अयू शेर जे पीर साहब जो बिठो ने अजीब मोहब्बत इश्क में अजी करे जे तो सुभान अल्लाह मा अजमल मा अकमल मा अहसन सुभान अल्लाह अजमल मा अकमल किथे मेरे तेरी सदा मुझे रोको मौलवी उठिया सही खैरपुर के बनाया खैरपुर वालों मुखे ज़ियारत थी लवे मां वडो मुझे रोको मौलवी आए मुखे ज़ियारत थी अरे में कमाल लाए यो मोहम्मद करीम जी मेहरबानियां जो तोखे जलवाई दीदार करे ही पीर मेहरी शाह सैयदा आलिम फकीया शेख मुहिउद्दीन इब्न अरबी जाता चेरो तेरो मौलवी देखो नहीं दो ही पीर साहब पढ़ाई दो हो पर जरे मुस्तफा जे दरबार जी गाल आई है जे तो किथे मेरे अली कद्र रता के वाने मर्जी आ सैयद सा के लाले किथे मेरे अली तेरी समा किथे मेरे अली तेरी गुस्ताख अखियां किथे जा लड़ी अखड़ी जो सुभान अल्लाह अजमल अदब मदीने ए मोबाइल ते रखियो या वली तो अदब साईं मशहूरी शरीफ वाला बादशाह मदीने में कई मानू आया हथ चुमन साईं रोंदा बाबा बरे मां पारे ते पिनण आयो सरकार जे दर ते मुने ने हारियो गुजरी पेरिया साईं मंजूर अहमद साईं सा मुलाकात थी मेर में साईं जो साईं जरे बाबू सलाम ते साईं आया मानू जी रशाई अरब जम जा मानू दिसन आया त सिद्ध मां आलम आयो रुगी दिसन आया साईं मशहूरी शरीफ वारे पान के तेडी कमरे में बंद करे छड़ियो अखिन में लुड़काणी मां केर थी दुआ मुखे छोटा दिसो अरे दिसो सा त तुम बदे खदरा दे दिसो सा मदीने जे साईं दे दिसो जन इश्क जी मोहब्बत जी प्यार जी चाशनी चखी इमाम अहमद बिन हंबल के कोड़ा प्यार कर धक्का प्यार कर तकलीफ पे चे मुश्किल पे चे आजमाइश पे चे जान भी दी हली के तो परवाह करने का चले दुनिया दा लादा न कहीं जमीन ते आयो बेहोश थी पिवा कुछ डीहन का बाद में पुट मथा भी छुआ शागिर्द मथा भी ठहर इमाम अहमद बिन हंबल बिचे हियर ले अन्यान ले हियर ले अन्यान ले हियर ले अन्यान ले पुत्र चयो बाबा छा मसालुआ पाण फरमायम शैतान पीठोआ मुझे सोचे अहमद बिन हंबल तू मुझे मकरन का बची वे मां जो हियर ले अन्या मुझो जालिम नफ्स मूसा कदा अन्या मुंते हमलो थी सके तो जरे जनाजो पियो तारा सुबू कादरी सफीनतुल औलिया में तो लिखे जरे इमाम अहमद बिन हंबल जो जनाजो बगदाद के शहर में खयो तर मच्छद जो टाइम गर्मी जी मौसम त पखर पंजे परन सा आलम रब्बानी जे जना
जनाजे ते छाव किया या करामत जरा गैर मुस्लिम लिखी हजारी गैर मुस्लिम जो लिबास लाहे कलमू परी चयूं तजे लठे अहमद में ही कमाला त वडे अहमद मदीने के मीर में छा कमाल होंदो ये तो आलिम रब्बानी इन जमाने में नबी करीम फरमाया इन्नल उलमा वरसतुल अंबिया व इन्नल अंबिया लम वरिसु दीनारन वला दिरहम वलाकिन वरसुल इल्म मेरा जारी रात मुस्तफा जो शेर आ हिय मथे वयो केरवा जाओ ओ मदीने में जाओ मुस्तफा जो शेर आ हिय मथे वयो केरवा मुस्तफा जो शेर आ हिय मथे वयो केर प्यार नबी की हुआ अजीज तर अरशद हुजूर की मगर के नबी रखो नबीरो मथे वयो केरवा सुभान अल्लाह मेरा जारी रात अल्लाह हबीब के बुराई पहचा जलवा पहचा दीदार इमाम अहमद रज़ा खान साहब चले उठे जो कसरे दमा के पर्दे कोई खबर दे तो क्या खबर दे तई जमहूरी मुफ्ती मेरा मुताबला अला आजा जलवा रखे की है जे दो मुफ्ती पे बुला के केड़ी खबर है साईं ताज मोहम्मद शाह साईं के साथ साथ के केड़ी खबर है उठे जो कसरे दमा के पर्दे कोई खबर दे तो क्या खबर दे अरे वहां तो जागी नहीं तो की न के ये थे अरे वही थे दिल्ली वही है अव्वल वही है आखिर वही है जाहिर वही है बातिन मां जमा शिर्क शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी चौथी जो आलम आई इमाम अहमद रज़ा साधु जी तो वही है अव्वल वही है आखिर अरे वही है जाहिर वही है बातिन उसी के उदजो आयो समझे खट तरह मुखे लगे तो पर तवज्जो करो अल्लाह हमारी की जुबान उसी के जलवे उसी से मिलने उसी से उसकी तरफ गए थे साईं मेरा जब मोटी आया रास्ते में ही दे अल्लाह ताला फरमायो हबीब उम्मत खेचे जा तिन मानव जी इज्जत कर घणन जी तार करनी कोने को कुछ घणन जी इज्जत कर तिन जी हिकड़ो अल वालिद पीजी अयो वल आलिम आलिम या आलिम ते नजर वे मुल्लो चौथी जा सवाल रखन था उलमा जी जे को तौहीन कंदो काफरा जे इन नियत सा करे त इल्म तस्त काफरा पर जे कने इन ला तो करे बुग़्ज़ थस सार थस पलीती थस खौफ कुफ्र मते आहे मुजा महबूब ता फरमाइन ओ मुजा महबूब मदीने जा साईं त पहजे उम्मत के चेना तिन मानन जी इज्जत कर पीजी आलिम जी ऐं कुरान जे हाफिज़ जी घरन जी इज्जत टिन जी पीजी या पी वे बाबा न चले पोड़ो चले पीजी बेइज्जती करना तैयार
अल्लाह ताला कुरान शरीफ में फरमाया वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरहुमा व कुल लहुमा कौलन करीमा वख्फिद लहुमा जनाहस्सुल्ले मिनर रहमति वकुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। तुझे रब जो फैसलो आ उनका सवा के जी इबादत करना माँ की सा चंगाई माँ ये बलगन इंदकल किबर अहदुहुमा जे करी उनन माँ को हुक्म पड़ो थी विवाय औ किलाहुमा या बई पड़ा थी बयान फला तकुल लहुमा उफ्फिन उफ्फ बनचई उफ जो शा मतलब अल्लामा फखरुद्दीन राजी तफसीर कबीर में फरमायो उफ मा मुरादा है इंसान जब मिट्टी में कम करे गाह पे बने जमीन पे बने दही जे कि नडला नडला वार थस इनमें मिट्टी लगी बनी से फूकटे नखड़ी अल्लाह चयो तमा पी जिसम या फूक पिरने झिड़क पिरने साईं बादशाह के मुझे ब्लड प्रेशर वजो तो वनी तो जो ब्लड प्रेशर वधे रे दिनो तो वधे तो जो ब्लड प्रेशर एमपीए दिनो तो वधे तुझो ब्लड प्रेशर सरदार दिल तो वधे जे पीर के ॼण जो वसीलो बनियो उन जी बेइज्जती न कर मां जी व कुल्लहुमा कौलन करीमा प्यार संगल है वख्फिद लहुमा जनाहस्सुल्ले मिनर रहमति नरमी खां पंहिंजे मां पीउ जे लाइ परनि खे बिछा इहो किनायो अरबी में छा चइबो किनायो किनायो माना जॾहिं कंहिंखे शफ़क़त कई वञे मोहबत कई वञे जीअं कुकड़ पखी पंहिंजे बचनि खे या बगलनि में लिकाए ईअं पंहिंजे पीउ मां सां प्यार सां पेश अच वकुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। दुआ करीम उनके दुआ कर मौला इन्हनि ॿिन्ही ते रहम कर जीअं उन्हनि ॿिन्ही मूंखे पाले नंढे हूंदे खां वॾो कयो। सरकार फरमायो टिनि माण्हुनि जी पीउ जी आलिम जी हाफ़िज़ जी वरी ॿी हदीस मुंहिंजी साईं जी आलिमनि ऐं हाफ़िज़नि जे बारे में जो तो साईं आलिमनि जो उस्ताद हाफ़िज़नि जो साईं फरमाइनि था खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमहु तहां में भलो जेको पाण क़ुरान पढ़े ॿियनि खे पढ़ाए। वरी ॿी जॻह ते मुंहिंजा महबूब मदीने जा साईं था फरमाइनि अल माहिरु बिल क़ुरआन मअस सफरतिल किरामिल बररति वल्लज़ी यततअतउ फीहि व हुवा अलैहि शाकुर व लहु अजरान। कुरान जो माहिरा आलिम हाफ़िज़ा तजवीद ॼाणंदड़ सुठन साथन सां गॾु हूंदो तो जाई मुंहिंजे महबूब था फरमाइनि जेको कुरान पढ़े पर बाताए थो तत तत थो करे सस सस थो करे अटक थस उनखे अजर मिलंदा। वरी मुंहिंजा महबूब मदीने जा साईं था फरमाइनि क़यामत जो ॾिहाड़ो थींदो कुरान जा हाफ़िज़ आलिम सैयद ताज मोहम्मद शाह जहिड़ा अल्लाह ताला इन्हनि खे फरमाईंदो ओ हाफ़िज़ ओ मौलवियो ओ कारियो इक़रा वरतके वरतिल कमा कुरत तुरतिल फि दुनिया इन मंजिलतक इंद आखिर आयतिन तकराउहा। ओ कुरान जा हाफ़िज़ कुरान पढ़ंदो वञ जन्नत जे ॾाकण ते चढ़ंदो वञ जिते कुरान पढ़ी बस कदे उते मां रब तुंहिंजे लाइ जन्नत में मंज़िल तैयार करे छॾी आहे। हाँ इहो आवाज़ ॾिस मां मदीने वञी खुदा करे माशाअल्लाह भलो तो हाणे बसरी हाणे इते ही रखी तो मां पढ़े तो पहुंचास
सवा शरीफ पढ़ा सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। साईं ताज मोहम्मद शाह सैयद पे चाहो सुभान अल्लाह, आलिम पे, मुदर्रिस पे, पर कई मानू शाहिदी लीदा त नबी जे इश्क जो मरकज पे हाविया में हाविया में साईं जी तमन्ना इहा हूंदी त जैसी जारे रब शल जारे इश्क यमा जे में। अब हम पढ़ायो, अब हम सैयदन जे तजरे ते आया हो चो जैसी जारे रब शल जारे इश्क अमा जे में जडह बीमारे मालिक मारे इश्क यहाँ जे में प्यारे बिलाल दे पत्थर रखे पे किलियों कितनी युन में किलियों कितने युन में है परवारों तड़ह बे पल पल आत्मा देखा तड़ह बे पल पल प्यो पुकारे इश्क यहाँ जे में। जंगे यरमुक पे हले हजरत खालिद बिन वलीद टोपी गुम थी ने टोपी गुम थी ने चेथो मुझी टोपी साहब जो सही जंग पे हले तो खेबरी टोपी नहीं लगी है चेथो टोपी आने जो जड़ा टोपी आने दिनों ये टोपी के खोले चेहरे निहारियो उन टोपी में जो निहारन त मदीने जे साईं जा वार मुबारक प्यार पुछण था साईं ए बार के जहर मैं जरे अली बाबू मदीने वारा मक्के में उम्रो कयो सहाबा किराम मुस्तफा जे हलक के मथे पूरा रखे ऋषि करे चौक दर चौक भगा त किथे हबीब जे वार मुबारक जी जरड़ी जमीन ते गिरी न पे उन वारन मुंह बजरा खया जदा या वार मुबारक वारी टोपी पाए मैदान दी दुआया हारी दुलाया जंग फतेह करे मोटे वापसी दुआया अदा जे के साहबी वार किरण नजन आई उन्हन जे नाले चवन त मुर्तद गाना सुन था मुस्तफा जे यारन के चवन मुर्तद असी जनऊ बने यार नबी दे यारा दा सुभान अल्लाह बने यार नबी दे यारा दा बने यार नबी दे यारा दा बने यार नबी दे यारा साईं न मुखे शक्का मां जो शक थई चक्कु थई चिते जो चक्कु कोन छरींदी बाकी शक इंशाल्लाह सैयद सोना नजर कंदी छरींदी शक हो वई ते चल मदीने देख तू छोड़ा मज़ारा दा अचमते पढ़ यार नबी दे यारा मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लदीन माहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फदलन मिनल्लाहि व रिदवाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील कज़रइन अखरज शतअहु फआज़रहु फस्तग़लज़ फस्तवा अला सूक़िही युजिबु ज़ुर्राअ लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार वअदल्लाहु अल्लज़ीन आमनू व अमिलुस सालिहाति मिनहुम मग़फ़िरतन व अज्रन अज़ीम।
ईमान मोहम्मद अल्लाह जो रसूल वल्लज़ीना माअहु युजकिदुन शिद्दा वल कुफार काफिरun बिसख्तन रुहमाउ बैनहुम पान बिमा बतन तराहुम तूनन के सदहिना जुरुकन रुकुकन सुजदन सद्दाकन यब्तगून तलबता कम फضلا फضलक बिन अल्लाह अल्लाह का हमारे ज़माना में सीमाम फी वजूहिहिम जो चेहरे के सतो माशाअल्लाह से वासिम चमकदा ज़ालिक मसलुन फी तौरात जो मिसाल तौरात में इंजील इंजील का ज़रअ उन पोख मांगो أخرج يخرج إخراجا فهو مخرج وأخرج يخرج إخراجا فذاك مخرج لم يخرج لا يخرج الأمر من أخرج لتخرج ليخرج والنهي لا تخرج الصرف من مخرج المخرجان مخرجات أخرج شطأه سلك كجي فآزره آزر يوازر معازرة فهو معازر وأوزر يوازر معازرة فذاك معازر لم يعازر لا يعازر الأمر من آزر ليعازر والنهي لا تعازر لا يعازر الظرف من معازران فآزره ومسبوط قيم فاستغلظ وموتوتيو استغلظ يستغلظ استغلاظا وهو مستغلظ واستغلظ يستغلظ استغلاظا وذاك مستغلظ لم يستغلظ لا يستغلظ لن يستغلظن الامر من استغلظ لتستغلظ ليستغلظ والنهي لا تستغلظ لا يستغلظ الظرف من مستغلظان مستغلظات واستوى वो मोटो थियो वास्तवा वो बराबर थियो इस्तवा यस्तवी इस्तेमाल वो मुस्तमिर व उस्तवी युस्तवा इस्तेमाल अदाक मुस्तमिर लम यस्तवी ला यस्तवी ला युस्तवा ला यस्तवी ला युस्तवा ला यस्तवियन अल अम्र मिन इस्तवी लितुस्तवी सुभान अल्लाह तौहीदुल्लाह इस्तवी लितुस्तवी लियुस्तवी वल नही ला तस्तवी ला तुस्तवी ला यस्तवी ला युस्तवी الظرف من मुस्तवियान मुस्तवी अस्तवा अला सूकी इलेते बराबर थियो योजिबु सुर्रा ओखी दरन के बनदुआ यगीज बिहिमुल कुफार तात काफिर सा काबिल अल्लाह जो भली सर दरन मरन चलन बच्चन काफर कची गाल काने ओ मुझे महबूब या देखा तो जमात तैयार कई अबू बकर उमर तुझा सहाबी इन्हनि सां मूं वाइदो कयो आहे मग़फ़िरत जो बि अजर अज़ीम जो बि ओ ख़ैर परवारो तिन सां ख़ुदा मग़फ़िरत जो वाइदो करे तव्हां बि हथ मथे खणी चइजो असीं उन्हनि जा ग़ुलाम आहियूं मवाले जे चवण ते न असीं हलंदासीं त क़ुरान ऐं मुहम्मद जे यारनि जे चवण ते जनके अरबी जी अल्फ पे बकाना जे ओए वरी मुतबर थियो करे नबी जे साहब के करियो जाए तो पता जा मौलवी वची चो जेने जा क़यामत जे सुबह ताईं या आयत मुखे ई पढ़ी तर्जुमो बलागत जा इस्तिलाह इस्तियार और तफसील वगैरह सब पुछो सां हाय फैज़ आहे मोहम्मद जे यारन जो जाओ सुभान अल्लाह असी तनासी हबीबन जे सहाबन जो सदा ईशान वरदो जेके बार ज़मीन ते पवण वञनि उहे दीन तबाह कंदसि हबीबन जे सहाबन जो सदा ईशान वरदो बयां जो शान तन जो करे मुखे सो बयान वणदो उन्हनि जूं अज़मतूं इदरीस गाइण खां गरियूं आहिनि माशाअल्लाह शौक़ वॾो अथव अलाह सी कंदो मदीने ॾींदो इंशाअल्लाह मां उन ॾींहुं वियुसि शहदाद कोट जे कुबे सईद खान खां पहिरियां पहुचियुसि ताज वाल साहब 1999 जी गाल तो तकरीर में जीवा जे मदीने हलो से हथ खणो मुंह खयो ए मासी सफा गरीब पर ही महफिल मिठला आम कोने हथ खयम उन साल खुदा मुखे हज नसीब कयो
आज तू भी साला आमीन चो मेरा बात ही नहीं उलमजू अज़मतू इदरीस ताइरखा जरुआर मल्हायो जन सोवा में तार अथमते सो में तार वनदोआ इश्क हबीब जो साहबन खासको है मदीने शरीफ में सबन के सकान मदीने की पक्का होना था अच्छा है माशाअल्लाह वो हिकड़ी नात ॿुधायां वो धंधो सभई राज़ी आयो इजाज़त आ देखो न हकीमन ने न तबीबन ने पहुंचा यो पाक मदीने में बीमार जा कुल थी दुसहित माती दुसचा मदीने में मुखे एकड़े जो जाग तलबो पियो आ थुल्लो थमरो तो खेने जाग में मां जो अंदर में बीमारियों खड़ियो हसदा सार था कयूं किला था कयूं अंदर वतो पियो पाण के नेक भी समझू पर पे के सो पैर में पेट में वीलो पवे वाह जो सी बुजुर्ग जासी एनो जो इलाज खैरपुर में सभी डॉक्टर मट वजो कोने किला जो इलाज कोने हसद जो कोने सार जो कोने हेडे होडे नखड़ो मुखे इत को बेलाज असर नकदो खारा यो सुकल मानिए जो मास लहरा मदीने में जब बीमार जा कुलती दुसहित माथी दुसचा कुमदी छो देर कयो फातम निकरण का अवल दीदार कराए जो शोतेर कयो फातम निकरण का अवल दीदार कराए जो रब जो नालो सवरहा यो हली एकड़ो इकला मदीने में बीमार जा कुलती दुसहित ओ खैर परवारो माथी दुसचा मदीने में सरकार जो साहबिया काब बिन मालिक हबीब नाराज थी पिया जंग ते नवियो पाण फरमायो काब सा ॻाल्हाइण ख़त्म बाइकाट खैरपुर वारो सभिनी बाइकाट कयो घर वारियूं न पियूं ॻाल्हाइण बेटा फरमाए थो दूर तनी खा लडे तेजी नागे मोहर मलीर दे पखा तर पापिल खा परे पराहा अड छाग तनी जी छडे जेके तुम्हारो धार चर मदीने में बाजार में वनी साहबी के ॾिसी माण्हू मुंह मोड़न नडला बार मोड़न सरदार जो नाराज मदीने जे शहर में हरम में अंदर वञे त मुस्तफा मुंह मोड़ वरी नमाज जो शुरू करे सरदार ये टेडी अख सां निहारन सख्त नाराजगी ना है उन दौर में रूम जे बादशाह जेको हाणे तुर्की आ ईसाई बादशाह के बुधायो त मुस्तफा पंहिंजे हिकड़े गुलाम ते नाराज आ उन बादशाह हजरत महबूब जे न गुलाम कब के हक लिखियो ओ कब बुधोवा तो मुस्तफा तो ते नाराजा छडे दीस मुंडे अच तोखे पंहिंजे बादशाही जो हथ थो ॾियां अॼु पैसनि जे करे माल जे करे मिल्कियत जे करे ज़मीन जे करे सोलर जे करे दौलत जे करे छोकिरे जे करे छोकिरीअ जे करे दुनिया जे नशे में अची माण्हू मुस्तफा जो तरीक़ो पिया छॾ हेॾे सहाबी जो इज़त निहार रस्तो त निहार गुलामी त निहार ख़त मिलियो आहे हथ बादशाही थो ॾे
मुस्तफा के छद जड़े चिट्ठी मिली अखिन में लुढ़का आया रोई सर सजदे में रखे तो चवे मौला मुझा बसहारा एकड़ो तू यो मुस्तफा मथे तू नाराज हेठ मुस्तफा हाने मां के दे वञा उन चिट्ठी जे पोया लिखी ओ बादशाह जालिम बदबख्त हियत अथ बादशाहिया पर दुनिया की बादशाही दी तुझी बादशाही कबूल करने का मुखे मोहम्मद जे दर्जा धिक्का कबूल हन तुझी बादशाही मुखे कबूल करने का दर्जा धिक्का कबूल असा के थोड़ो तो थे सही मजबूरी चाहो ए इश्क नबी मेरे दिल में भी समा जाना। अमीरुल मुजाहिदीन मौलाना खातम हुसैन रिजवी चवंदो हो त सही इश्क मिलंदो आहे जिंदगी में वरी कोशिश कयो कंहिंखे कोन मिलंदो जंहिंखे मिलंदो न क़िस्मत वारी ज़ल्ली मिली वञे सन मशहूरी शरीफ वारो बादशाह तव्हां ज़िक्र थींदो सरकार जो रोण शू कंबर वारो साईं ज़िक्र रोण शू नालो खणी रोण शू आए इश्क नबी मेरे दिल में भी समा जाना हमको भी मोहम्मद का दीवाना बना जाना। इश्क जो यार खैर पुरवारा तलबत करी थो पर मुझा रंग थे खड़ा केड़ो खपे केड़ो जे तो जो रंग की जामी और रूमी पे चढ़ाया था उस रंग की कुछ रंगत हम पे भी चढ़ा जाना। आखिर दवाना अदानी वे भला साईं जन जी विया ज़ियारत कयो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर साईं हिकिड़ी फरमाइश कई आहे दस्तगीर जी मनकबत है पोइ हाणे पीरनि जे पीर जी जे ॿुधो त पोइ ॿुधायांव न त इंशाअल्लाह साईं दिलि पर साईं आयो आहे दिलि उठारींदो सिंध हिंद अरब अजम गौस जो थमन कदम साईं मां भी उन जो गुलाम माशाअल्लाह लाउड का ॾाढो भलो आहे असां मोले खे मिलियो त वरी त छॾियूं ई नथा साईं जन बची विया सिंध हिंद अरब अजम गौस जो थमन कदम साईं मां भी उन जो गुलाम जेके गुलाम आयो से पढ़ायो बाकी वॾे राम मां भी उन जो गुलाम मां भी उन जो गुलाम जीलानी का जे कोआ फिरो हिकु न दफ़ो कई दफ़ा सो आकिरियो दस्तगीर का फिरो तो पह कई दसे तेरे करियो ही कोने माशाल्लाह मोटो थलो तमरो पेटू किथे करवा बाजो लिक में किने थे पोने मने न तो जी मर्जी आ जीलानी का जे कोआ फिरो हिक न दफ़ो कई दफ़ा सो आकिरियो उनखे छडे बहम मैं ख्याल कर नंदुर कडी विजी साजो उनखे घुरजे छडे बहम हिपे चवे की दुसरम साईं जमा पे उन जो गुलाम मुरीदन ते करम वा वडो
नथो ॾिसे सघो वा जॾो अदा छो न चवा खुलम खुलम हिकिड़ो आ हे गौसे आज़म छो न हथ त खण छो न चवा खुलम खुलम हिकिड़ो आ हे गौसे आज़म साईं मां बि उन्हीअ जो आ ॾाहिरी उबैदुल्ला अर्ज़दार उन सां थींदो हिते हुते मददगार आखिरी उबैदुल्ला अर्ज़दार उन सां थींदो हिते हुते मददगार ॾिसंदुस मां सदुल हरम मूला आहे बाग़िरम साईं मां बि उन्हीअ जो ग़ुलाम आहियां वइबादुर रहमानिल्लज़ीना यमशूना अलल अर्दि हौना माशाअल्लाह रहमान ज़बाना उहे आहिनि जेके ज़मीन ते आराम सां हलंदा नरमी सां वइज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा जॾहिं जाहिल उन्हनि सां मुख़ातिब थींदा त चवंदा सलाम यानी जाहिल जी आदत आहे बहस कदो ज़िद कदो खटत ॻाल्हाईंदो उहो सलाम ॿी निशानी वलियनि जी वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा उहे वलीअ जेके राति गुज़ारींदा पंहिंजे रब जे लाइ नहार जो सजदा कंदा क़याम कंदड़ थी करे अल्लाह साईं हज़रत उस्तादुल उलमा क़िबला पीर साईं ताज मोहम्मद शाह चओ सुभान अल्लाह सभई चओ सुभान अल्लाह उन जे हिन मदरसे खे क़यामत ताईं आबाद करे शाद करे साहिबज़ादनि जो सायो असां सभिनि जे मथां ता देर रहे अज़ीम शान प्रोग्राम रखनि था मशाइख़ उलमा अची करे घर वेठे तव्हांखे दीदार कराइनव इंशाअल्लाह ताला साईं दिलबर साईं बादशाह अची विया आहिनि तव्हांखे तकरीर ॿुधाए दिलियूं ठारींदव वागू मदीने वारींदव चओ इंशाअल्लाह ताला अल्लाह करो बेड़ा पार थींदा वा आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू